सिंध जी जल जो आहे कसम जेसी ताईं सीनो ऐं सीने में दम ते सिंध ख़ातिर जे सिर में कलम लाट भरंदी रहे साथ हलंदो रहे नौजवान साथियो सिंध जा वारसो सिंधु देश मुक़द्दर रहबर आज़म साईं जीअं ते रहबर शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी असांजो लीडर आहे। दोस्तों ऐं साथियों ये जेका रैली है सिंध घुरे थी आज़ादी जेका मीरान बाईपास का निकरंदे शाही बाज़ार मुख्य चौक ते पंहिंजे उन जगह ते बीठे है जिते असीं पंहिंजी धरतीअ जी ॻाल्हि कयूं था। सिंध घुरे थी आज़ादी 7 नवंबर 2009 ते जॾहिं शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी लखनि जे तइदाद में सिंध जे दिल कराची में लखे माण्हू गॾु करे सिंध जी आज़ादी जी घुर कई उन तसलसल सां अॼु जीअं सिंध क़ौमी महाज हुन दौर जे तरफ़ां सिंध घुरे थी आज़ादी जी जेका हीअ रैली कढी हुई आहे उन्हनि खे असीं सभी दोस्तनि खे जस्ट पेश कयूं था। दोस्तों ऐं साथियों हीअ सिंध हज़ारनि सालनि खां आज़ाद मुल्क जे हैसियत रखे थी पर 1940 जी जेका करारदाद आहे 1947 में जेका पाकिस्तान वजूद में आयो उन वक़्त खां वठी सिंध खे हिकु ग़ुलाम हिकु कानूनी पंजाब बणाए छॾियो आहे। असीं कल्ह बि सिंध जी आज़ादी घुरूं पिया अॼु बि असीं सिंध जी आज़ादी घुरूं था। जीअं सिंध क़ौमी महाज जे शहीद चेयरमैन 2009 ऐं 2012 में जेका सिंध जो जेको केस दुनिया जे आलमी ताक़तनि ताईं पुॼाई पर उनखे इन रियासत ॾेई शहीद कयो वियो। दोस्तों ऐं साथियों ऐं ये लफ़्ज़ शहीद बशीर खान जा जेके 2012 में दुनिया जे आलमी ताक़तनि खां मुखातिब थींदे उन्हनि खां इहा घुर कई त सिंध जी आज़ादी में सिंधी माण्हुनि जी मदद ऐं सहकार कयो वञे ऐं उहे लफ़्ज़ बचाईंदे अमेरिका ख़ासि करे दुनिया जे वॾनि ताक़तनि खे अमेरिका बरतानिया रूस ऐं चीन के गुजारिश कयूं था त सिंध जे अदम तशद्दुद वारे आवाज़ ते ध्यानु ॾेई सिंध जी आज़ादी जी मदद ऐं सहकार कयो वञे। दोस्तों ऐं साथियों हीअ जेका असांजी धरती आहे हिन वक़्तु धारियुनि जी ललकार जेके ख़ासि करे अफ़गाननि जे रूप में आहिनि जेके लखनि जे तइदाद में कराची में रहनि था पर हिते जेका निगरान हुकूमत आहे उते सिर्फ़ पंजाब ऐं केपी के जेके अफ़गानी निकिता आहिनि पर कराची ऐं सिंध मां किथे बि अफ़गानी खे कढियो नथो वञे पर हिते पीपुल्स पार्टी उन्हनि जी दलाली थी करे हिते जेको आगा सुराज दुरानी आहे हुननि जो पीउ लॻो हुते हुननि खे राहियो थो हुते असीं चऊं था त हिननि अफ़गानियुनि खे बिल्कुलु ॿाहिरि कढियो वञे ॿी सूरत में जीअं सिंध क़ौमी महाज रोड रस्तनि ते हूंदो ऐं इन लफ़्ज़नि सां पंहिंजी जान वठंदुसि। सिंध मुक़द्दस अक़ीदो ईमान आहे सिंध मुक़द्दस अक़ीदो ईमान आहे सिंध इंजील गीता ऐं क़ुरान आहे सिंध जहिड़े मुए जो अजो अमन हाणे घुरिजे पाण खे आज़ादु वतन हाणे घुरिजे पाण खे आज़ादु वतन। सिंधु तुंहिंजो देश मुंहिंजो देश तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर सिंध घुरे थी सिंध घुरे थी सिंध घुरे थी।